माखे मक्को प्यारो थी अबे दादे जो शहर मक्को माखे ॾाढो प्यारो आ हाने तुझे तौहीद ऐं कुरान जे करे लड्यो थो वञा हाने उते माखे रहाए जेको शहर तोखे प्यारो आ मक्को नबी साईं के प्यारो आ मदीनो जो अल्लाह के प्यारो बारियां सुभान अल्लाह डरिया वडे बख्त वारा जो अजो के रब पंजे बैत में विहारे अल्लाह जो जिक्र कुरान भी नसीब क्यों आ मोहम्मद मुस्तफा जी तारीफ जेका रब कुरान में कई उहा भी रब अवां के नसीब कई ये कंजा थोड़ा हथ मथे करे करम नवाजियों के टे शयूं हिन उम्मत के दिनई एक कलामुल्लाह बेओ रसूलुल्लाह त्यों जो बैतुल्लाह असांगे उए पहलवान बाता कयई एको कलामुल्लाह बेओ रसूलुल्लाह आदल परवारा कुरान शफात कई तभी तुझी जाए जन्नत अरबी मोहम्मद शफात कई तभी तुझी जाए जन्नत एड़े नबी जी गुलामी कर जेको जमियो आ उम्मत याद मेराज ते थो वने उम्मत याद ताराज़ी जे तौर ते उम्मत याद क़यामत दी उम्मत याद बरसरात जो उम्मत याद हे कुर्बानी पियो करे समूरा जो उम्मत याद सुभान अल्लाह जो एड़े नबी जी ताबेदारी करे वो बेनाम मिलंदा एक रब तो के पंजो दोस्त बनाइंदो बयो गुनाह माफ करे यो ऐलान भी नबी से रब कुरान में पाण करायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। सोना नबी नबूवत वारी ज़ुबान मुबारक सा ऐलान कर अदल परवारा हो नबी संजे जात के हुक्म करे ताकमुल हाकिमीन हुक्म करे सके तो जो बेके ताकत ना मारे कर जो हुजूर अजो रोज़े अतार में उता ॾाढा ॻाल्हाइण जी मोकल भी काने छो त मोहम्मद मुस्तफा आराम में और नबी जो रोज़ो जो जन्नत जो टुकड़ो आ जेके गड सुता प्यान जो उहे भी जन्नती हुजूर जे रोज़े जो दीदार कराओ आमीन चौड़ा दिया सदको वञा हुजूर जे नाले तो उन्हीं जे मोहम्मद मुस्तफा जे ताबेदारी जो ऐलान भी रब कुरान में थो कराए सोना तुझी ताबेदारी करना मां दोस्त बनाइनो मान तुझी ताबेदारी करना गुनाह माफ करनो
उन्हीं नबी जी ताबेदारी अम्मा आमना थी चे बच्चो पेट मुबारक में आ मक्के जे जबलन माऊ मक्के जे घिटन माऊ मक्के जे बागन माऊ गुजर पई क्या ये लफ्ज बुधन में बे आया बुशरा लगिया आमिना आमना मुबारक हो जाई मुबारक जेको तुझो बच्चो तुझे पेट मुबारक में आ इहो मामूली बच्चो न थी इहो अगियन पोयन जो सरदार थी जमी पवई नालो इन जो मोहम्मद रखजा आने कंडे माडे आदम खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया चौकन जो एड़ो नालो कोने जेको मोहम्मद मुस्तफा जो रब साईं नालो रखियो आ जंहिंजे नाले वठण सां चपन के चुमी अची फर्शद नालो मोहम्मद थस अरशद नालो अहमद मोहम्मद माना सारायल अहमद माना चौसारा कंदर आदल परवारा नबी जी तारीफ करे त रब करे रब जी तारीफ करे त असां जो नबी करे कुरान पढ़ा कंद मन जो हणे तो तोले जी ज़बान न थो हलाए अलम नशरा सदको अञा कुरान जे नाले असां जे नबी जी कुरान में त तारीफ पर तौरेत में इंजील में तारीफ मारे थियो अलम नशरा लक सदरक व वज़ाना अनक विज़रक लज़ी अनक ज़हरक व रफ़ाना लक ज़िक्रक आदल पुरवारा तू नबी जी तारीफ न कने शादी पवंदो मुस्तफा जी फर्शन में तारीफ अरशन में तारीफ मानुन में तारीफ मलाइकन में तारीफ सदको न्यामा हुजूर जे नाले तो नबी के न सुना तो छाती पांदो मुस्तफा के उठ सुना तो दानियों चो सुभान अल्लाह गोह सुना तो गोह सुनाने थी आऊं केरा जे तू अल्लाह जो रसूल आई मुशरिकन हिन महल ताईं नबी न सुना छो 5 मिनट फिक्र करना दॾहिं भी हुजूर जी सीरत हिननि खे आहीने जियां नज़र अचे आ त अबे ॾाॾे जो शहर मुस्तफा छाजे करे छॾियो आ हेॾे कंडे जो रहमत वारे कुरान जे करे रहमतुल्लाह आलमीन अबे ॾाॾे जो शहर मक्को छॾियो आ तौहीद जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्को छॾियो आ हिन कुरान जे करे मक्को छॾियो आ ओ मक्के वारो लॾाईंदो लॾे वेंदुमि पर दर दर ते वञी मां मोहम्मद कड़ा खड़काए कुरान ॿुधाईंदो मुशरिकन को कुरान रब खसे छॾियो कुरान आही मोमिन सुभान अल्लाह चवंदो मुशरिक 5 मिनट फिक्र कन त अल्लाह जी ज़ात जे पैदा कियो आ हुकुम उन्हीं जो मनी
अला लहुल खल्क वल अम्र व तबारकल्लाह ahsanul खालिकीन। अंदर कुरान सां ठरे जंहिंजो ठरे ॿई हथ त मथे करो। जंहिं पैदा कयो आहे हुकुम उन्हीअ जो मन। नबी साईं अम्मा मना चयो पेट मुबारक में आ अल्लाह अकबर। जॾहिं मूंखे ॼाया ॼमण सां सजदे में विया अशद आंगुर मुबारक जो इशारो मथे क्यों आदल परवारा तू केर थींदो आहे जॾहिं नबियन जो सरदार सजदो रब जो थो करे त तू भी सजदो उन्हीअ जो कर जंहिं सॼो जहान जोड़ियो। ॿुधी छॾ जहिड़ो हिन ते आहे ओ हिन ते। तिन अंधारनि में इहा सुहिणी तस्वीर जंहिं ठाही थी उहो तो चवई मुझे दर ते झुका हे कुरान हथन में आ अल्लाह गैरत वारो आ जो गैरत वारन के पसंद कर। इन्नमल मुशरिकून नजस मुशरिक पलीतो आ जे रब के न सुञातो आ त पो जन्नत पाक आ। हे मुशरिक जन्नत में कीअं वेंदो जन्नत में उहे वेंदा जेके उथे वेठे बीठे जो रब जे ज़ात के याद। रब गो अगे नबी ज़िंदा चवन दे त खबर माखे त सुञातुई इबादत कंहिंजी कंदी आहीं चई इबादत रब जी कंदी आहे। मुशरिक के भी मारे वई जंहिं पंहिंजो रब सुञातो। हे कुरान मथे ते आ असांजे नबीअ खां मथे जो को नबी भी कोने सवा लख नबियन जो असांजो नबी सरदार 18,000 हेॾे मखलूकात जो मोहम्मद मुस्तफा सरदार आ जे सजदा कराया त नबी पंहिंजा सजदा कराया। हुजूर चयो मां पंहिंजा सजदा कराइण न आयो आहियां उसजुदू लिल्लाह वहदा। मां मोहम्मद पाण अकेले साईं जो सजदो कंदो आहियां। नबी साईं कंहिंजो सजदो कयो ॾाढा गला वो तू केर थीनो आहे जेको माण्हुनि जा सजदा करे ऐं चवे त आशिक़ रसूल जो आहे न रसूल जा आशिक़ उहे थी सिर कटाए छॾियऊं पर सजदो हिकु ॿाहिरियां नथा ॻाल्हायो भत ॾे ख़्याल आ जा घुरायूं मानी घुरऊं दुआ ॾाढा चओ सुभान अल्लाह। इबादत नबी साईं पंहिंजी न कराई नबी साईं पाण इबादत जो रब जी कई। बड़ा कुरान ॻाल्हाईंदो अल्लाह ताबुदू इल्लल्लाह। वाह जो कुरान में मिठा अल्लाह ताबुदू इल्लल्लाह इन्ननी लकुम मिन्हु नज़ीरुं व बशीर। पैगंबर चवे न क्यों ताबेदारी मगर सवाए अल्लाह जे न क्यों इबादत मगर सवाए अल्लाह जे। इबादत कहीं अल्लाह जी न क्यों इबादत मगर सवाए अल्लाह जे। आ मोहम्मद पंजी इबादत कराइण न आयो अल्लाह जे इबादत जो तवांगे तरीको दसण आयो मां मोहम्मद पाण इबादत रब जी कंदो। नबी साईं नमाज़ां पढ़ियूं
पढ़ियूं जानी इबादत माली कंहिंजे लाइ जीअण मरण कंहिंजे लाइ कुरान तो चे कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाह रब्बिल आलमीन। आदल परवारा बगालियूं खणी आयो आहियां हेडो रब जो कुरान हेडो मोहम्मद मुस्तफा जो शान। इन बिन गालिन को परे वञा इन कुर्सी तो लाइ उहो कुरान ॿुधाइण आयो आहियां जेको रत जा दरिया पार करे आयो आहे। बदर जो मैदान खून सां ॻाढ़ो, उहद जो मैदान खून सां ॻाढ़ो, करबला जो मैदान खून सां ॻाढ़ो। उहो कुरान हज़रत उस्मान गनी जंहिंजी तिलावत पियो करे उहो भी खून सां ॻाढ़ो लॻो पियो आहे। हज़रत उस्मान जान ॾिनी पर कुरान न छॾी। वक़्त उन्हनि जा जेके कुरान पढ़दे शहीद थी विया। सुभान अल्लाह त चौड़ा जा के नमाज में शहीद थिया के कुरान पढ़ दे। वो ताकत केड़ी आ बाह के जो उन्हनि जे वार के साड़े बाह त परे आ पर दूहे जो तो भी चो न ईंदो। इहे दुनिया आखिरत में कामयाब थी आ। जन जा सिर सजदे में रब जी पाकाई वडाई बयान कंदे हलिया विया। मुबारक उन्हनि के जेके कुरान पढ़दे हिन फानी जान के छड़े जो जन्नत दे रवाना थी। कुरान न तो वणे मस्किरियूं ट्रपा नाच मर त खबर पवई ना। जन हिन के सुञातो उहे कबर में लांदा कबर कुशा। सुभान अल्लाह त कयो। 5 फुट कबर पर कुरान और नबी जे ताबेदारी जे करे जो उन्हनि जी कबर एतरी था मलाइक कुशादी कन जेस ताईं जो नजर थी पे। 5 फुट कबर पर जन कुरान और मुस्तफा जी गुलामी कई कुरान जी मजूरी कई उन जी कबर 12 मिट्टी अंदर बिश्त जो बाव केतरो भी रहे आखिर मौत मुशरिक दीन न मर। साद साहब के नबी तो फरमाए साद जी मुंजा सोना तू गैरत वारो आए तो खो वधीक मां मोहम्मद गैरत वारो मां मोहम्मद को वधीक अल्लाह गैरत वारो। रब वरी गैरत वारन के जो पसंद कंदो आ। गैरत मुवहिद वटा गैरत मुस्तफा जे आशिक वटा गैरत जो कुरान जे मनण वारन वटा। ॾाढा चओ सुभान अल्लाह। गोह नबी के सुञातो उठ सुञातो। अबू जहल हथ में पथरियूं खणी आयो उन्हनि भी चओ सुञातो। वरी अञा ॿुध हरणीअ नबी साईं खे सुञातो ॿधी पई आ। शिकारी कैद करे आयो त हेॾे निहारी हेॾे ॾिठई रसूलुल्लाह जन अजन पिया अर्ज़ कई सोना मुंहिंजी ज़मानत खणो। मां कैद थी वई आहियां
बच्चा मुंजा अम्मा अम्मा करे पोयों गोलींदा मां नजर नहीं दम मता मुंजन जो जिगर फाटी पे तू रहमतुल आलमीन आए। दुआ तो क्या आदलपुर वारा मन निंड में नबी जी ज़ियारत थी वही बस ए चाह आए ॾाढियनि चओ सुभान अल्लाह। शिकारी अगे चयूं हिन खे आज़ाद कर मां मोहम्मद हिन जो ज़ामिन असां त बच्चन जी ख़िदमत था कयूं त कुराड़ा थींदासीं हे असांजी ख़िदमत कंदा मरी वेंदासीं कुलड़ो ॾेई क़बर में दफ़न करे मोटी ईंदा पर ॿुध जानवरनि खे बि बच्चा प्यारा आहिनि इहा हिकमत जो रब। हा शिकारीअ खे चयूं आज़ाद कर केरु पियो आज़ाद कराए वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। हे कुरान अॻियां एॾा माण्हू न आया आहिनि जेके मलाइक आया आहिनि जो कुरान ॿुधण लाइ। आदलपुर वारो सिजु लहंदो आहे असां पंहिंजे घर जे पधर मां आसमान ॾे नज़र कंदा आहियूं सितारा नज़र ईंदा आहिनि जिते क़ुरान पढ़ियो वेंदो आहे उते नूरानी लाइट चमकंदी आहे। आसमान वारनि मलाइकनि खे उहा लाइट नज़र ईंदी आहे मलाइक उन लाइट ते लही ईंदा आहिनि जो क़ुरान ॿुधण लाइ। आसमान को मलाइक आया आहिनि क़ुरान ॿुधण अञा तूं घर विसरी वियो थी मौत क़बर वई थी विसरी आख़िरत वई थी विसरी लहू क़बर में त ख़बर पवई न मोमिननि जे लाइ चओ क़बर जो सिंगार क़ुरान। शिकारीअ खे चयूं हिन खे आज़ाद कर मां मोहम्मद हिन जो ज़ामिन शिकारी तो चए साईं हे जंग जो जानवर वयो त कीअं मोटंदो मुस्तफ़ा तो चए हिन खे आज़ाद कर जेसि ताईं वापसि न ईंदी मां मोहम्मद बीठो। हलणी वई बच्चन के गोले लदई कन खीर पीतो कन न बच्चन के दीजे जल्दी क्यों देर न क्यों मां कैद थी वैया रहमतुल आलमीन ज़ामिन लई आईया मता जालिम नबी सिंगे तंग न करे बच्चा दा जौन अम्मा अग में तू थी असां तुझे कढऊं असांखे भी वठी हल त इन रहमतुल आलमीन जो दीदार क्यों जंहिं तुझी ज़मानत कई आहे। दुआ तो क्या मन उहा रात थई त हुजूर ॾिसे त उमिरि जा ॾुख लही। हे सोणवा हे सोणवा हे सोणवा ये जमात सजी सोणी आ जो जहान सजो सोणो आ। हजरत यूसुफ सोणो हो हजरत इदरीस पैगंबर वो भी ॾाढो सोणो पर अरबी मोहम्मद सोणन जो सरदार आ आदलपुर वारा वो रब केॾो न सोणो हूंदो जे सजो जान सोणो बणायो आ। उन्हनि जी भी ज़ियारत थींदी घबरायो न कंहिंखे थींदी जो जंहिंमें ॿ ॻाल्हियूं हूंदियूं पढ़ां क़ुरान ॾाढा ॻाल्हायो। छा थो चए क़ुरान फमन कान यरजू लिका रब्बिही फलियामल
अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिही अहदा। जे तो जंहिंखे मूंसां मिलण जो शौक़ु आहे उहो बकम करे, हिकु अमल सालिह करे, ॿियो मुंहिंजे इबादत में ॿिए खे शरीक न करे, 70,000 नूरानी पर्दा परे करे, आख़िरत में मां अल्लाह पंहिंजो दीदार कराईंदो। रब ॾिसदा दुख ई लही वेंदा। हज़रत यूसुफ जहिड़ा सवें गॾु कर, मुंहिंजो नबी अञा मत। हज़रत यूसुफ खे मोटी थो अचां हरणीअ जे वाक़े ते। हज़रत यूसुफ खे ज़ुलेखा जे सहेलियुनि ॾिठो, हथनि जूं आङिरियूं कपे वेठियूं, जो ईमान बि न आंदऊं। जन मोहम्मद मुस्तफ़ा खे ॾिठो, जो अवल ईमान आंदऊं, सिर पो कटायूं। सुभान अल्लाह नथो चए, सिर कटाइण का मज़ाक। काफरन के नबी जा आशिक परवाना ललकारे पिया चवन, सब कुछ छड़े सघूं था, इन्हीअ जवान जी गुलामी नथा छड़े सघूं। चवे तो वक़ताना अयदियहुन्न वकुलना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा। सच्चो कुरान सूरत यूसुफ, मिठो कुरान। इंशाअल्लाह कब्र में लहंदे सब छड़े वेंदई। हेक इन जो दीदार त कयो, अखियूं ठरी पई। नारो ईअं थाणो ॼण 15 ॾींहंनि जी बुख थी। अहिड़ो त नारो हणो रोड ताईं त ॿुधिजे त अञा रसूल जा आशिक आहिनि। वक़ताना अयदियहुन्न वकुलना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा। तीअं ते त दहां कंदो आहियां जंहिं महिल बाल जी मेच ॾिसंदो आहियां। हे क़ुरान ॿुधी तूं इहो लफ़्ज़ चओ, सुभान अल्लाह, अल्लाह अल्लाह पाक। खाइण खाऊं, पीअण खाऊं, निंड खाऊं, ॼमण खाऊं, अल्लाहु अकबर, घरवारीअ खाऊं, औलाद खाऊं, आजिज़ी खाऊं, रब पाक आहे भी अकेलो। तोखे निंड तो कराए, पाण जागे तो, पर थक भी न थियो। रात जो निंड पियो आए, किवलियूं खट ते थियूं घुमन, माकोड़ा मच्छर दर्जन, गोगरे जो टड़को थी। मलाकन के तो चे नौकर थी हिन जो परो जो हे निंड करे मुझो मानो ता नौकर थी परो जो, छो त हे माखे ॾाढो प्यारो आ। हे उथे वेठे बीठे मुखे याद कंहिंखे याद कंहिंखे क्यों। फज़कुरूनी अज़कुरुकुम, चवे तो तहां मुझो जिक्र क्यों, मां तहां जो जिक्र कयां। तहां मानुन में याद क्यों, मां मलाइकन में याद क्या। तहां फर्श ते याद क्यों, मां अर्श ते याद क्या। कंहिंखे याद क्यों। ए कुरान हथन में आई, माई मरियम नंढड़ी आ, बंद कमरे में रब के याद कई। छत चीरे अणमदायता मेवा पियो। एड़े के नथो सुञाणे। हज़रत यूसुफ जहिड़ा जवान गॾु कर, तभी मुझो मोहम्मद अञा मथे, अञा मथे। सहेलियूं पयूं चवन, हे मानू नाए, मलाइक सगोरो आ,
इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। कुरान वो ॿुधाइण आयो आहे जेको ॾुखीअ घड़ीअ में कम अचे। वो कुरान ॿुधाइण आयो आहे जेको परन में उॾारे सिधो वञी रब सां। कुरान चवंदो पंहिंजे परवाने खे हे उहो थी तुंहिंजो रब जंहिंजो काबे ॾे मुंहुं करे सजदा कई। नबी साईं बि ॼमण सां जो सजदो रब जो कयो। आंगुर मुबारक जो इशारो मथे करे सिर सजदे में रखी छा पिया चवनि अल्लाहुम्मा ग़फ़िर ले उम्मत। इते भी उम्मत याद तोखे टीवियूं तोखे डिशूं बादर जहिड़ी मोबाइल गंदा प्रोग्राम ॾिसी रात जो निंड कर जे मरी वई त किनो थी मरदे पर जे कुरान पढ़ंदे ॿुधंदे नबीअ जे ग़ुलामीअ में मौत अची हुई त पोइ तुझे जनाज़े में माण्हू त ईंदई पर आसमान खोलई मलाइका ए बाज़ारियूं आदलपुर जूं भरियूं पयूं हूंदी हैरान हूंदी दुनिया हेॾा माण्हू काॾां आया ये माण्हू भी हूंदा त मलाइका बि। कुरान वणे ई नथो बाहि जहन्नम जी सुजाए छॾींदई। मलाइकुन जो नबूअत जो चेहरो हो नबी सोना थींदा पर असां जो मोहम्मद अञा मथे वज़ोहा थकलो ज़ोर जा अरे रोज बथा थी वञनि रात जो खिले अढाई टे जलसा चार चार मां कुरारो टको न लहा तंगाड़ीअ ते भी को न बीहारे। हिन जी एडी बरकत आहे ॾींहुं कुरान रात कुरान निंड पिया हूं निंड में भी रब कुरान थो। हे सब मोड़ जा साथी तोड़ जा साथी बची एक कलाम अल्लाह ॿियो रसूल अल्लाह। नबी शफाअत कई अठई दर जन्नत जा खुली मिलंदई कुरान शफाअत कई अठई दर जन्नत जा रब खोले ॾींदई। रब चवंदई बाना जेड़े दर मां दिल घुरई हलियो वञो मां अल्लाह तोखां राज़ी आहियां मुंहिंजो सुहिणो नबी भी तोखां राज़ी आहे मुंहिंजे कुरान तुंहिंजे लाइ सिफारिश भी कई आहे त मां वटि हुज्जत भी कई। हे कुरान अथन में आदम को वठी ईसा नबी तन जेके नबी आया पर असांजो मोहम्मद करीम भी रब वटि हुज्जत न कंदा न कुरान हुज्जत कंदो छो त कुरान अल्लाह जो कलाम। सूरत मुल्क सूरत सजदा जेड़ी भी सूरत कुरान जी यासीन वाक़या मुज़म्मिल गनु दे ये ॻाल्हायूं रब सां रब मांखे रोज पढ़ दो। हाँ हाणे या असांखे कुरान मां कढ कढी छॾ न त असांजी शफ़ाअत क़बूल करते इनखे जन्नत में वठी वञो त ॾुख लही। किरोड़नि जे मालिकनि खे पलंग ते निंड नथी अचे जेको रब टॾे ते कुरान पढ़ण वारनि खे निंड्रांदो करे। अर्रहमान अल्लमल कुरान कुराड़ा हूं मिशन तपे त लोलियूं ॿुधाए न कुरान जूं ईमान हेरे हेरे तक मरण घड़ीअ ताईं उन्हनि खां जुदा न थींदो जंहिंजो वास्तो कुरान। दुकान ते वेठा आहिनि बि कुरान याद बंद था कनि बि कुरान याद निंड भी कुरान याद। नबी सैकड़े मुकाम में गुजर क्यों हेरे कंदे हिकड़ी कबर ते अज़ाब ॿीअ ते अज़ाब रड़ियूं पर टीह कबर में साहबिन चयो अल्लाह जा रसूल इन कबर में कुरान जो आवाज तो सॼो ॾींहुं कुधन कमन में आए हया अचई तो त मां उम्मती कंहिंजो आहियां
जे वट काफर कुंवारियूं न्याणियूं अमानत में छड़े वेंदा तो 1000 5 10 50,000 लख कोई अमानत में रखी वने शायद भी कोने कुरान खंदे मथे ते माके कडी दिनाई पर नबी वट कुंवारियूं न्याणियूं अमानत में छड़े को सफर ते वेंदा काफर चवनान मिट कोन नव माइट कोन नव के मिटन माइट त परे हन पर असां जे घरन खां भी वधीक असां जे न्याणियुनि जो अमन मोहम्मद मुस्तफा जे घर सजो डी तारा बिल्ले वाला पटियूं रोड ते तो वे पर न्याणियुनि दे तो निहार हया कारे वई माई मरियम जो एडो हया जड़ी मलाक मानू जी सूरत में आए चवे सी केरो आए हेडे काडे तो अचे परे थी के माते नकावड़ मरियम में उन्हीं मोकलियो अना रसूल रब्बिक ले आहबलक गुलामन ज़किया एडो मारा सुभान अल्लाह डरिया जवेस तो मां तो के पाकीज़ा बार जी बिशारत जणायो मथों फैसलो तुझे ला पुट जो थियो एडो हया जड़ी पुट जाए मरियम जे मरी वना हेड़े बार जमण खां अर्श वारो तो जे मरियम गणती न कर बच्चो भी मां नो तमाए दामन भी मां आजाद कराइनो माए जट वे दुआ था करो अब्बा काडे वेंदा से या खटो अलाए सुबह उठो अलाए को अल्लाह घड़ी जी खबर नथी जट हिन दिलबर के रोजानो टाइम दींदो कर हे तुझे बदरों मलाइकन सां भी ॻाल्हाईंदी रब्बस पुट तॾहिं हा 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 इहा ताक़त कई बार को ॻाल्हाए दामन भी आजाद कराई अखियूं पट हया में हयाती गुजार मर्द हुए भला जन में हया और तू हुए भलियूं जो जन में हया शोएब नबी जे न्याणियुनि मां हिकड़ी न्याणी हजरत मूसा दे पे आई एडो हया ओ जे हया वजी रब कुरान में नेकी कई हथ मथे खणी चो कुरान सच्चो तो कड लगण वारा भी सच्चा नबी सच्चो गुलामी करण वारा भी सच्चा है बुद्धि आदल पुरवारा हिन मल तई मुस्तफा के न सुना तो थी हरणिय त सुना तो शिकारी जड़ी डिठो हरणिय के बच्चन सूद नबी संगे जी सुना असा तो के न सुनाने सकियाऊं हिन हरणी भी तो के सुना तो हने जल्दी कर देर न कर पढ़ा कलमो तो मुसलमान जा वरी तुझे करे हरणी के भी आजाद तो गया बड़ा गंद वमा अरसलनाक इल्ला एड़ा लाऊ डडे 2 बजे कुरान के विहा रब जे फजल सा निंद्र में मानू थी ईमान वारो घर किए वेंदो चंदो उते वणा जाते रहमत वस वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन वो नबी ने जो जान अल्लाह रहमत बन गया जंगल जो मानू आयो नबी संगे तो चे नबी तो सदाए शायद दे हुजूर चयो हे सुनो सिद्दीक हे सुनो बिलाल हे नंढड़ो अली सुभान अल्लाह इन तो करे ये मुझे नबूवत जा शाहिदन काफरो ता माखे नबूवत न दी माखे नबूवत रब दी
अरे हुजूर असां एडा झेड़ा क्यों न मनींदा से नबी करे रब चयो तू होको दे कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ ऐलान कर त पूरी दुनिया जा इंसानों मां के रब तांदे रसूल करे मोकलियो काफर ता चवन न मनींदा से रब तुझो ताकत वारो आ अजाब करे असां ते न मनींदा से तो के रसूल करे रब हिय ता चवन के पैगंबर कदो को खत्म क्या ना हे दे नवे जाए दुआ खो अग में मजूरी दुआ में मिलंदई जवान आए वेही गोडा झुका अज जेकी रब को घुरदे अल्लाह दई छई छो तो कुरान बुधो थी कुरान बुधो थी रब तो के खाली न छड़ींदो अल्लाह चोंदी बाना अज जेकी घुर तो माया छो तो हिकु निंद्र न तो करे बियो जागे तो हेरे तक क्यों सदाई जीअरो चौथो जो सभिनी ते उन जी नजर आ बियो सभिनी जा सद बुधे थे केर तो बुधे इन्नहु हुवा समीउल बसीर जो बुधंदड़ बिया त ॾिसंदड़ बिया नूह नबी जो बेड़ो बुढ़े पियो जो रब जी नजर इब्राहिम नबी अड़ाह में रब जी नजर बाहिम बाग कई हजरत खलील ते इब्राहिम नबी गर्दन ते काती पियो हलाए रब जी नजर अरे काती मुड़ी थी पई तुंबो जन्नत में घुराए भज जिब्रील सत आसमान क्रॉस करे तुंबो जन्नत में खणी अच इहो खलील जे अग्यां रख इहो कुछ जी वने इस्माइल बची वने तो इस्माइल निमाना नेड़े खणी माडे तो हारे मुंजी भी नजर थ सुभान अल्लाह न कोहाइंदो माज इन जे पीढ़ी मां इन जे पुष्ट मां अरबी मोहम्मद पैदा कन उहो नबी जंहिंखे उठ सुञातो हरणीअ गो खजीअ जे सुकल थोड़ खजीअ जे गोशे जंगल जो मानू पियो जे नबी संगे शाहिद दे नबूवत जा अल्लाह न पिया मन नबी से फरमाया अबू बकर हे बिलाल हे नंदड़ो अली जे बियो को शाहिद दे नबी फरमाए खजी दिसेंदो हे दे जैसे हाँ जे इन में खाड़कुन जो गोशो भी थोआ इन के मां मोहम्मद करीम ये आंगुर मुबारक जो इशारो क्या यो उतों लही रेडियो दींदो मुझे कदमन में अचे मुझे नबूवत जी शाहिदी दे पो ईमान वाणी दलील तद सुना हियर रहमतुल्लाह अलमीन इशारो क्यों उत्तम गोशो लठो आ रेडियो दींदो तो नबी सईंदे अचे इए पे आयो जी नंढड़ो बार अम्मा दे रेडियो दींदो खीर जे लाईंदो नबी सईं कजीअ जा गोशा सुञाणे तो आऊं केरो गोशे में वर्दी निकती वल्लाही नशहद इन्नक लरसूलुल्लाह आ तो नबी जो शान बुधाए ईमान ताजो गोशे में वर्दी निकती शादी तो जा तू अल्लाह जो रसूल है नबी संगे प्या चवन यहूदिन जे आलमन मीटिंग कई सब गड्या
चई वडो जादूगर आ पर जादूगर जो जादू जमीन ते हलंदो मथे न हलंदो चवे जे सचो नबी आहे त चंड चीरे बटू कर करे ॾेखार हुजूर चयो रब मां चंड चीरण त न आयो माखे मोकिलियो थी अन अतुल वल कुरान सुभान अल्लाह डरी जान छॾियाए इंशाअल्लाह पूरो कलाक बुधाइनो मैं कुरान और नबी जा मौजूद हा हा रब माखे तो कुरान पढ़ने लाइ मोकिलियो थी उतल माऊहिया इलैक मिनल किताब व अकिमिस सलात जे नबी ते कुरान नाज़िल कई उनके चई तू ब कम कंदो कर एक तिलावत कुरान जी कंदो कर बियो जेको मथे घुराए तोहफे में मेरा दिवारी रात नमाज ॾिनी दमाए या नमाज पढ़ असां वटि न कुरान न निमाज़ को बरकत जाते पई बीमारियूं घरनि मां वञनि नथियूं हजार कमाया के काॾे विया के काॾे वरी सुबुह सां परेशान गणतिन में आए पर जे चवें त परेशानियूं मुंहिंजूं ख़त्म थियनि त पोइ हिन खे सॼो पंज वक़्त हिन दर ते झुक हिन कुरान जी तिलावत रोज़ कर परेशानी अचई हे वजीफो पढ़ंदो कर इन्नमा अवा वञो न जल्दी तो दुआ घुरा पर पढ़ा चाहतो कुरान करीम कुरान हकीम कुरान अजीम कुरान अजीब कुरान मजीद इन्नमा अश्कू बसी व हुज़्नी इलल्लाह इहो वज़ीफ़ो पढ़दो कर आऊं रब पंहिंजा दुख गम बेकरारी तुझे हवाले हिकिड़ी माई ॾाढो परेशानियुनि में बुज़ुर्ग वटि आई उन इहो वज़ीफ़ो ॾस माई एॾो पढ़ियो राति ॾींहं पे पढ़े राति जो निंड में ॾिठई त हिकिड़ो वण आहे अहिड़े क़िस्म जो मां उमिरि न ॾिठो आहे उन वण जे पते ते इहा आयत लिखी उन माईअ जा दुख लही सुभान अल्लाह चओ ॾाढा तकलीफ़ परेशानियूं अची उन्हीअ खे यादि कंदो कर हुजूर चयो रब मां चंड ते चीड़न आयो आहियां ओ मांखे त कुरान पढ़ण लाइ दुनिया में मोकिलियो थी हिने था चवनि चंड चीरे बटू कर करे ॾेखार कंहिं पैगंबर गणती न कर मां जो आहियां जंहिंजो रब सभई ॾाढा चओ जंहिंजो रब तंहिंजो सब इब्राहिम नबी जो रब ताकत ही बाह के जो बरे जो बरम बल अंदर बाग छो त जहान दुखन जो नबी से फरमायो तो मोमिनन जे ला दुनिया जो जहान जेल खानो आ हिन जो सुख जो ज़मानो मां रब आखिरत बनाया मजा उते जो हे नहरियूं हे बाग हे मेवा हे पट जा वगा हे सोनन जा कंगण हे वॾे नखन वारियूं हूरा हे बाग जन्नत जा ॿियो त सभु कुझु ॾींदो मान दिलबर नबीअ जो दीदार बि कराईंदो मान ॿियो त सभु कुझु ॾींदो मान जेकी घुरंदा ॾींदो मान हिन में लिखियो पियो आहे पर मां पंहिंजो दीदार बि कराईंदो 70,000 पर्दा परे थी वेंदा हा कुरान वारे खे छा चवंदो हे कुरान परन में उॾारे रब सां मिलाईंदुसि वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा कुरान वारा मुंह मथे कर रब दुनिया में न ॾिठो हुई पर यकीन हुई त अल्लाह आहे हाणे दीदार करे उहो थी तुंहिंजो रब दीद ई परे न कंदो चवंदो मुंहिंजो डरो ई नथो थिए
अल्लाह ताला चवंदुसि घबरा न छंछर आचर सूमर अंगारो अरबा खम्स ये ॾींहं ख़त्म थी वेंदा जुमे जो ॾींहुं थींदो अठे ॾींहं मां अल्लाह जन्नतनि खे पंहिंजो दीदार हुजूर खे चई मां जो आहियां साईं काॾे चंड काॾे मां कीअं पुॼा जहाज त कोन्हे त उॾामी चंड ते पुॼा बंदूक त कोन्हे त गोली हणी ॿ धकयांसि रब चयो पैगंबर वेठी जाइ ते आंगुर मुबारक जो इशारो करण तुंहिंजो कम चंड खे ॿध करण मां रब जे ज़ात जो हीअं जो हुजूर इशारो कयो त अधु चंड जो अची झोल में किरियो सुभान अल्लाह सुभाणे कर हाणे इहो मौजज़ो ॾिसी ताक़त रब जी मौजज़ो असांजे इहो ॾिसी उते जो उते बख़्त वारा कलमो पढ़ी मुसलमान थी बदबख्त ए जादूगर आहे जो जादू न हो इहो मौज सुभान अल्लाह जो हरणी वारो भी मौजज़ो जो हरणी पई ॻाल्हाए जो नबी जा मौजज़ा सभिनी नबियनि खां मथे काफ़िर पिया चवनि न मञींदासीं तोखे रसूल करे तुंहिंजो रब ताक़त वारो आहे त अज़ाब करे न असां नथा मञूं साईं हीअं था चवनि जंहिं पैगंबर अल्लाहु अकबर कॾो को ख़त्म कया न पर तोॾे जो निहारियां थो कावड़ जे बाज़ार रहम थो अची वञे ओ जिब्रील ही आयत खणी वञ सुहिणे नबीअ ॾे मा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीह पैगंबर जंहिं शहर में तूं रहे अज़ाब कीअं कया ये मक्के वारा बच्चा प्यान तो मोहम्मद मुस्तफा जे कर अज़ाब कीअं कया तुझे करे जो तू जन घिटन में घुमे मां अज़ाब कीअं कया सुभान अल्लाह जो ॾाढा ये चवन था रसूल करे न मनींदासीं कि ये बी आयत कुरान जी नाज़िल तो क्या है पढ़ा कुरान मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुकन सुज्जदा यो मोहम्मद अल्लाह जो रसूल ये न पिया मन रब कुरान नाज़िल करे हुजूर जी रिसालत के बयान क्यों न कुरान रहे न नबी जी रिसालत रहे ये आहे कि न ॾाढा ॻाल्हायो न कुरान रहे न नबी जी नबूवत रहे क्यों जहान सजो रही पेंदो पर कुरान मजीद जे हिकड़े हरफ के लोडो नहीं कुरान अथी त तू भी रहियो कुरान वयो का शइ न रहंदी नबी साईं जा मौजज़ा क्यों मथे कुरानिया उम्मे मोहब्बत उन वट नबी साईं आया अम्मा ये बकरी तो वट बीठी आ मोकल दे तैन मो खीर ॾोहा तू असां थोरो ई आहियूं जंहिंजो ॾिसो गाह चऊं असुर जो थी भरी वो वरी ढोर के खाराईंदो वरी हे वो खीर पींदो अल्लाहु अकबर अबा ॻाल्हाए न कुरारी चयो साईं बीमार बकरी हिन में कुछ आहे ही कोन नबी साईं चयो तू मोकल त ॾेई ॾिस केर थो चवे
वज़ुहा सोने चेहरे वारो जंहिंजे चेहरे जो बयान कुरान में, जुल्फन जो बयान कुरान में, राज़ी थियण जो बयान कुरान में, हेरे चादर जो बयान कुरान में, कंबल जो बयान कुरान में, इखलाक जो बयान कुरान में, उम्र जो बयान जो कुरान में, जंहिंजे साहबिन जो बयान कुरान में, अल बैतन जो बयान कुरान में, वलियन जो बयान कुरान में, शहीदन जो बयान कुरान में, सिद्दीकन जो बयान कुरान में, मोमिनन जो बयान कुरान में। दादा जो सुभान अल्लाह समूरा जो है सजो उम्मे मोहब्बत कुरारी अम्मा मोकल तजई दे दिसू ये अबा बकरी बीमारा कुरारी मोकल ॾिनी नबी ज़ैंदा चौन थां खणी अच थां वठी ॾोहण था शुरू कन बिस्मिल्लाह निंड न कर कुरारा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आदल परवारा एक थां खीर सां भरजियो अम्मा ॿियो खणी अच ॿियो भरजियो अम्मा टियों खणी अच टियों भरजियो आदल परवारा कुरारीअ जे घर जा ताव खुटी पिया बकरीअ मां खीर न पियो अल्लाह अखियूं पट 4 ॾींहं थी हयात कुछ करे कुरारी दी जय अब्बा मां त हीला क्या हिन में त खीर हुयो ई कोना हे त मुंहिंजो घर भरजी वियो आहे खीर सां वारे वा मुंहिंजा दिल बर नबी तुझो कुरारीअ खे समझाए अम्मा अग में तुझा था हाणे मां रहमतुल्लाह आलमीन जा हथ मुबारक खीर ॾियण वारो रब्बुल आलमीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन एडो नबी ॾिनई जेको जहाननि जे लाइ रहमत बणिजी आयो जंहिंजा मौजज़ा ॿुधायां राति पूरी थी वञे जो मौजज़ा न साहबी आयो सही पानी कोने उठ उन्या मानू उन्या पानी कोने नबी साईं चयो खलल में पानी ॾिसो ये खलियूं ऊंधियूं क्यों प्यालो पानी जो निकतो आ रब हे मरिया त मुझे कढ केर को लगंदो पानी कोने नबी से उन प्याले पानी जे के हेरे कंडे हेठों खाली टप रखायूं मथों प्यालो अर्श वारो तो चे मुंजा सोना नबी माखे कई जायूं पानी पैदा करण जूं जबलन में पानी पैदा क्या आसमान में मींह वसाया व अंजल मिनस समाई माआ हुजूर जो शान तो बुधाए हुजूर जो अल्लाह आसमान में मींह वसाया देर को जमीन में पैदा गया देर कान दरिया समुद्र वहाया देर कान मरजल बहरई सुभाणे थकी जी पियो दुआ करो 1 कलाक 7 मिनट वाइज क्यों
5 मिनटन में खत्म कर दो। सुभान अल्लाह चो। मरजल बहरई यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुल ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। दरिया था वन विच में सनो पर्दो आ बसर जितरो ये टोड़े मिठे के भी खारो क्या हेडो मिठो तो है हेडो खारो। या मुंजी तारीफ आ या मुंजी कुदरत आ या मुंजी ताकत आ कंजी मुंजी बदरिया वहायम विच में बसर जितरो पर्दो न हो तो जड़द करे न हो। या मुंजी ताकत मुंजी नजर ओ जिन्ना हो इंसान हो मुझे केड़न केड़न नेमतुन जो इनकार कनो रब जू नेमतू गणन खौंबी मथे त लिखण खौंबी मथे। दरिया वहायो देर कान पर पैगंबर तुझे मौज देखे वधाइणो छा थे साईं चई न प्याले में आंगुरियों मुबारक विझणो तुझो कम तुझे आंगुरन मुबारकन जे हिन विथन मां ये पानी वहाइंदो मांस ये मोटर मां पानी निकरंदो आ। वरी जो आंगुरियों मुबारक बार कढियूं त ज़रे जेतिरो सुराख भी न आहे। इहो थी असांजो। जाबर दावत कई थोड़ो ताम जंहिंमां सभु साबी खाई आ न भाॼीअ में कर न मानीअ में कर। नबीअ जो लोहा मुबारक कौड़े खूह में पए त खूह भी मिठो थी। इहो असांजो नबी आ। खुदा करे आखिरत में न नबीअ जी शफाअत नसीब। एडी करम नवाज़ी कई अज तो के पंहिंजे बैत में विहारियो थे न त हिन महिल या निंड या टीवी या पादर जेडी मोबाइल या रोडन ते पियो धिका खाईंदो अचे पर अज एडी मेहरबानी कई अथई जो बिश्त जे बाग में विहारियो। मुबारक थो कलवड़ो साहबो बी क़ौम वारो सजी जमात वारो पोढ़ो जवानो गरीबो अमीरो अजु कुरान जे सॾे ते आया हो। कुरान जो सॾो ईअं सम्झिजां ॼणो जन्नत जो सॾो। रब तो सॾे पाण जन्नत ॾे तौरेत मोकिले जन्नत ॾे सॾराई इंजील मोकिले जन्नत ॾे सॾराई हेॾे ज़बूर मोकिले जन्नत ॾे सॾराई आदम खां वठी असांजे नबीअ ताईं जन्नत ॾे सॾराई पर पाण तो जन्नत ॾे सॾे। वल्लाहु यदू इलल जन्नत वल मग़फ़िरा अल्लाह तो सॾे जन्नत ॾे। अचो मोमिनो अचो सखी सखावत करण वारो मस्जिदन ते ख़र्च करण वारो 5 लख हज ते ख़र्च करण वारो अचो मुझे रस्ते में ॼण वारो कुरान वारन जी खिदमत करण वारो अचो मोमिनो मां तो सॼाव अचो त जन्नत भी ॾियाव माफ़ी भी ॾियाव जन्नत भी माफ़ी। दुआ है अल्लाह ताला समूरन की हाज़िरी कबूल करे तां माल रिज़्क बच्चन में बरकत करे। जन जलसो करायो अल्लाह ताला उन्हनि जे ख़ैर के तो कबूल करे पर हिन जमात जे खैर के भी कबूल करे। छो त कई दोस्त अनगुरियो खैर मस्जिदन में था जन मदरसन में तालिबन के यतीमन के गरीबन के शुक्र कर यो अल्लाह जो तोसां वापार। हाँ मानुन जा पैसा जिना में चोरी में जुल्म में व्याज में फिराड में येड़न में हे नशन पतन में तो ते रब जो फजल जो 5 रुपया रब जे रस्ते में तो दे। अल्लाह तो चवई हेडन प्रोग्राम कुरान वारन में रब तो जे मां ॾहूण करे मोटाई दींदो।
दुआ है अल्लाह ताला मुझे लफ्ज़न के कबूल करे। ऐ मुझा अल्लाह जमात के खैर के कबूल कर। मोहतरम नात खान हाजी धनी साहब हुक्म कयो माके सही मेहरबानी क्यों आदलपुर में अचो 4-5 ॾींहं अॻ में ॻाल्हाई।